अस्सलाम वालेकुम, कीअं तव्हां सभु? उमेद थी कि तव्हां सभु ठीकु हूंदा। जी मां ॿुधाईंदो आहे बिल्कुलु ठीकु आहियां जी। पे तव्हां सभिनी जी वॾी वॾी महिरबानी, तव्हां मुंहिंजे वीडियो खे लाइक कयो था, सुठा कमेंट्स कयो था। मां जेको शादियुनि जे बारे में व्लॉग कयो हुयो, तव्हां सभिनी खे इलाही पसंदि कयो, मूंखे सुठा कमेंट्स कया, मूंखे ॾाढी ख़ुशी थी। ईअं हिकिड़ो ॿियो टॉपिक आऊं खणी आई आहियां जिन ते ॻाल्हाइण लाइ मुंहिंजो मतिलबु इलाही टाइम खां दिलि हो, इवन पुर्तगाल खां वठी दिलि हुयो त मां ॻाल्हायां औरतुनि जे बारे में। जेको पाण हिकिड़ी औरत आहियां ऐं असां औरतुनि खे अलाए केॾी ताक़त ॾेई रखी आहे, केतिरो कुझु ॾेई रखियो आहे, केतिरो हुनर ॾेई रखियो आहे। त मुंहिंजी जेको मतिलबु असांजे अंदरि एतिरो टैलेंट आहे जेको असांखे ख़बर ई न आहे, न को असीं उनखे एक्सप्लोर कयूं था, न को असांखे कहिड़ा मौक़ा मिलनि था जो असीं पंहिंजो टैलेंट खे कढूं ऐं सम्झूं उन शइ खे। मतिलबु ज़रूरी न आहे त असां वटि घणो करे ॾिठो वञे, वरी उहा ॻाल्हि थी की असां पाकिस्तानी औरतुनि में अगरि ॾिठो वञे त बल्कि एशियन औरतुनि में, मां हिते बि इलाही पंहिंजो इहे ॾिठा आहिनि जे एशियन माण्हू आहिनि। असां में हूंदो आहे त असांजी औरत ॿाहिरि निकिरी कमाए न। हाणे त माशाल्लाह इलाही नियाणियूं कमु कनि वेठियूं, इलाही मायूं पंहिंजो हस्बैंड खे बि सपोर्ट कनि थियूं, इलाही सभु कुझु थिए पियो। लेकिन पोइ बि अञा इलाही अहिड़ा घर आहिनि जेको चाहिनि था त असांजी औरतूं घर में वेहनि, घर खां ॿाहिरि न निकिरनि, को कमु न कनि, के त पढ़ाई ते बि एतिरो फोकस नथा रखनि त ॿी छोकिरियुनि खे बसि जेतिरी पढ़ाई थी काफ़ी पोइ शादी कराए छॾियो। पर आउं चाहियां थी त पंहिंजो मुंहिंजे ख़्याल में त सभिनि खां पहिरीं असांखे जेकी शइ लाइफ में इम्पोर्टेंट रखणु खपे उहा असांजी आहे पढ़ाई। त एतिरो त नियाणियुनि खे पढ़णु अचणु खपे जो पंहिंजे लाइ, पंहिंजे हक़ जे लाइ आवाज़ु खणी सघनि। जेकी सभिनि खां वॾी ॻाल्हि आहे त पंहिंजे हक़ जे लाइ आवाज़ु खणी सघनि। उन्हनि जे अंदरि अगरि तव्हां नथा पढ़णु चाहियो, वधीक नथियूं पढ़णु चाहियो, या तव्हां वसाइल न आहिनि, कुझु बि न आहे, लेकिन नियाणियुनि खे को हुनरु अचणु खपे। इहो न आहे त असीं पंहिंजे भाउ ते, पंहिंजे पीउ ते, पंहिंजे हस्बैंड ते असीं डिपेंडेंट थी वेही रहूं, ईअं न हुजे। मतिलबु तव्हांजे अंदरि को स्किल आहे तव्हांखे, अच्छा ॿियो ज़रूरी न आहे त तव्हां घर खां ॿाहिरि निकिरी वञी का जॉब करियो। ज़रूरी न आहे, माण्हुनि खे सुठो नाहे लॻंदो, इलाही छोकिरियुनि खे बि सुठो नाहे लॻंदो जे मूंखे, जे मूं तव्हांखे पंहिंजो ॿुधायो त मुंहिंजे हस्बैंड खे चयो मूंखे कमु कोन्हे करिणो, मूंखे घर में ई वेहणो आहे। त इलाही माण्हू जिन जी छोकिरियुनि जी पंहिंजी दिलि बि न हूंदी, घर खां निकिरूं, सुस्ती हूंदी मूं वांगुरु, त असीं घर में वेहूं, त घर में वेही बि असीं इलाही कुझु करे सघूं था। आउं हाणे जे व्लॉग वग़ैरह ठाहींदी आहियां, पहिरीं मां एक्टिंग कंदी हुअसि, मां उहो छॾे ॾिनी, पोइ शादी खां पोइ पंहिंजा घर वग़ैरह ॾिठो, अञा ताईं ॾिसां पिया पंहिंजो व्लॉग वग़ैरह ठाहींदे जेको टाइम खे मिलंदो आहे, जो मूंखे सुठो लॻंदो आहे तव्हां सभिनीनि सां ॻाल्हाइणु ऐं पंहिंजो ईअं थोरो सोशल मीडिया सां इन रहणु, थोरो पंहिंजो पाण खे एक्टिव रखणु खां इलाही सुस्तु आहियां। सो मूंखे सुठो लॻंदो आहे, इन करे मां इहो कमु कयां थी। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त जे मुंहिंजी ॿार ट्यूशन पढ़नि था, उहा बि हिकिड़ी पाकिस्तान जी डॉक्टर पई थिए, आहे पंहिंजी नियाणी आहे इस्लामाबाद जी, पर माशाल्लाह एतिरी टैलेंटेड आहे, मां उनखे ॾिसी मूंखे एॾी ख़ुशी थींदी आहे। ऐं सिर्फ़ु उहो किसी पढ़ाई ते फोकस कोन्हे, मतिलबु जे तव्हां कंहिं बि टॉपिक ते ॻाल्हायो, उन टॉपिक ते उहो ॻाल्हाए सघनि था, ॻाल्हाए सघे थी, सुठे नमूने ॻाल्हाई वेंदी आहे, एॾी सुठी आहे ॻाल्हाइण करण जी। त मतिलबु तव्हां घर में वेही करे, ज़रूरी कोन्हे तव्हां घर खां ॿाहिरि निकिरो, तव्हां ट्यूशन पढ़ायो, तव्हां ट्यूशन पढ़ो, उनमें तव्हां पहिरियों पाण खे सपोर्ट करे सघो था, तव्हां पंहिंजे घर वारनि खे बि सपोर्ट करे सघो था। उन खां अलावा अगरि तव्हांखे को हुनरु अचे थो, तव्हांखे सिलाई कढ़ाई अचे थी, मूं त पंहिंजी मामी खे पूरी ज़िंदगी पंहिंजो सिलाई कंदे ॾिठो, अलाए केतिरा साल असांजी मामी पंहिंजो सिलाई कई, हिकु तरह सां पंहिंजे हस्बैंड खे सपोर्ट कंदी हुई। पहिरीं जूं मायूं एतिरो जॉब वग़ैरह जो न निकिरंदी हुयूं ॿाहिरि, ऐं न ई एतिरो पढ़ाई जो एतिरो हूंदो हुयो। हाणे जेतिरो असां वटि आहे अल्हम्दुलिल्लाह पढ़ाई ते असीं रखूं था नज़र, फोकस आहे असांजो नियाणियुनि जी पढ़ाई ते बि। त मुंहिंजी मामी खे मां पूरी ज़िंदगी ॾिठो, पंहिंजे हस्बैंड खे उन्हनि ईअं सपोर्ट कयो जो मामी जे अंदरि इहो हुनरु, उन पंहिंजो हुनरु यूज़ कयो, पंहिंजे धीअनि खे बि ॾिनई। त ईअं जेके नंढियूं नंढियूं शयूं आहिनि असांजूं, असीं करे सघूं था। जंहिंखे वांगुरु ॻाल्हाइण जो शौक़ु आहे, व्लॉग वग़ैरह स्टार्ट करे सघे थी। चवण जो मतिलबु इहो त अलाह सभिनीनि खे हयाती ॾिए, असांजे पुटनि खे, भाइरनि खे, मुड़ुसनि खे, असांजे पीउ वग़ैरह सभिनि खे अलाह हयाती ॾिए। लेकिन अलाह न करे बुरो वक़्तु ॿुधाए न आहे ईंदो। अगरि अलाह न करे कंहिं ते बुरो वक़्तु अचे थो त पोइ असीं छा कयूं, पोइ त असां पंहिंजा हथ पेर छॾे वेही रहंदा आहियूं। त उन टाइम जे लाइ असांखे पहिरियों पाण खे तयारु रखणु खपे। चवंदा आहिनि न, ज़िंदगी तमामु नंढी आहे, ज़िंदगी बिल्कुलु नंढी कोन्हे, ज़िंदगी इलाही वॾी आहे ऐं ज़िंदगी ॾुखी बि आहे। ऐं ज़िंदगी खे सम्झणु, माण्हुनि खे सम्झणु ॾाढो ॾुखियो आहे। उहो तव्हां तॾहिं सम्झी सघो था जॾहिं तव्हां घर खां ॿाहिरि निकिरंदा। ऐं घर में अगरि तव्हां ॿाहिरि निकिरण जी न आहे एतिरी हिमत के नथो निकिरी सघे, त तव्हां घर में बि इहे सभु शयूं करे सघो था। त मुंहिंजे ख़्याल में त इहे जेके मां तव्हांखे ॿुधायां पई, इहे सभु शयूं करे केरु बि करे सघे थो। अगरि तव्हां सुठी स्टडी कयो था, तव्हां ट्यूशन पढ़ाए सघो था। अगरि तव्हां पढ़ाई में वीक कयो त तव्हां को हुनरु सिखी सघो था। मूंखे कुकिंग जो ॾाढो दिलि हो, मतिलबु आहे, मूंखे कुकिंग ॾाढी वणंदी आहे। तव्हां पंहिंजो होम डिलीवरी करे सघो था, पंहिंजो माण्हुनि खे पंहिंजो इहो मतिलबु फूड डिलीवरी जो कमु त मतिलबु इलाही इन आहे असांजे हर जॻह ते। जिते बैचलर्स वग़ैरह रहनि था, जिते जेके वर्किंग वूमेन आहिनि, उहे पंहिंजो घर में एतिरो नथियूं कुकिंग वग़ैरह करे सघनि, तव्हां उन्हनि सां डील करे सघो था। उन्हनि खे तव्हां वीकली पंहिंजा खाधा पहुचाए सघो था। मतिलबु हज़ारे कम आहिनि जेके असीं औरतूं करे सघूं था।
हिकिड़ी ॿी शइ जेकी मां ॾिठी आहे त असीं औरतूं घर जे कमनि सां गॾु गॾु असीं ॿाहिरि जा कम करे सघूं था। वरी मां मिसाल पंहिंजी भाभी जी ॾींदसि, इन करे चऊं ज़ाहिरी ॻाल्हि आहे असीं पंहिंजे माशरे में जेके शयूं ॾिसूं था असीं उन्हनि जी मिसालूं ई ॾियूं था। त मुंहिंजी वॾी भाभी ऐं हीअ पुर्तगाल में रही आयसि, त मुंहिंजी भाभी जॉब बि कंदी हुई, पंहिंजो गवर्नमेंट जी एम्प्लॉय हुई, ऐं उन जी जेकी जॉब हुई उहो अलॻि अलॻि जॻहियुनि ते वेंदी रहंदी हुई, मतिलबु एजुकेशन में हुई त कॾहिं कहिड़े स्कूल कॾहिं कहिड़े स्कूल, त भाभी जो पूरो ॾींहुं बिज़ी गुज़रंदो हो। पर जॾहिं शाम जो घर ईंदी हुई त घर अची पंहिंजो डिनर वग़ैरह तयारु कंदी हुई पंहिंजे ॿारनि जे लाइ, भाउ जे लाइ। त आउं चवंदी इन लाइ चवंदी आहियां त औरत जे अंदरि अलाह साईं इलाही हिमत रखी आहे, औरत चाहे त सभु कुझु करे सघे थी। हिकिड़ी आउं चवंदी आहियां हिकिड़ी सिंगल मदर पंहिंजा ॿार पाले वेंदी आहे, लेकिन सिंगल फादर पंहिंजा ॿार कोन पाले सघंदो। पंहिंजो मतिलबु इहो कोन्हे त असांजा मर्द कमज़ोर आहिनि, न भई असांजा मर्द बि कमज़ोर न आहिनि। अगरि असांखे सुठो पीउ मिलियलु आहे जेको असांखे सपोर्ट करे थो, असांजी पढ़ाई खे वठी, असांजे अंदरि को टैलेंट आहे उन टैलेंट खे वठी सपोर्ट करे थो, त मुंहिंजे ख़्याल में असांजो फ़र्ज़ु आहे त असीं उन फादर खे बि सपोर्ट कयूं। अगरि असांजो भाउ आहे, अगरि असांजो भाउ असांखे हर शइ में सपोर्ट करे पियो ऐं घर जो सरबराह आहे, पंहिंजो तव्हांजे फादर जी डेथ थी चुकी आहे, तव्हांजो भाउ करे वेठो, त उन भाउ जे लाइ बि असीं करे सघूं था। त कुझु अहिड़ा नंढा नंढा कमु करे त पंहिंजे भाउ खे असीं सपोर्ट करे सघूं था। ऐं जेतिरी अॼुकल्ह महांगाई थी वई आहे हर तरफ़, सिर्फ़ु पाकिस्तान में न पूरी दुनिया में महांगाई आहे, ऐं हिकिड़ो अकेलो मर्द नथो एतिरो कुझु करे सघे, त तव्हां पंहिंजे हस्बैंड खे सपोर्ट करे सघो था। ईअं घर में वेही को कमु करे जो कमु इलाही सुठो थींदो आहे। असां वटि पार्लर जो कमु इलाही औरतूं कनि थियूं, उहो कमु इलाही सुठो आहे। हिते त घर घर वञी बि सर्विस ॾींदियूं आहिनि, ईअं तव्हां पंहिंजो पाकिस्तान में बि करे सघो था। अगरि तव्हांखे कंहिं सैलून ते कमु नाहे करिणो, तव्हां घर घर वञी सर्विस ॾेई सघो था। त जाम सारियूं शयूं आहिनि जेके असीं करे सघूं था, रुगो असांखे पंहिंजे बारे में ख़बर हुजे। ऐं मूंखे पंहिंजे बारे में ख़बर पई पुर्तगाल वञी, मूंखे लॻंदो त आउं बिल्कुलु मतिलबु कंहिं कम जी न आहियां, सिर्फ़ु घर में रही सघां थी। ऐं मूंखे मतिलबु मूंखां घर जा कमु सभु चवंदी कुझु बि करणु चवंदी आहियां मूंखां देघू रधाए छॾियो, पर मूंखे ॿाहिरि जो कमु को कमु न ॾियो, मूंखे मौत चढ़े थी। लेकिन जॾहिं पुर्तगाल में रहियसि सभु कमु मां पाण कयां न, पोइ मूंखे ख़बर पई त न भई मुंहिंजे अंदरि इलाही हिमत आहे, ऐं इलाही हिमत वारी आहियां, सभु कमु करे सघां थी। ऐं अल्हम्दुलिल्लाह मूं हुते कयो, ऐं पोइ मूंखे ख़बर पई त न यार असां औरतुनि खे अलाह साईं इलाही हिमत ॾिनी आहे। अगरि असीं चाहियूं त असीं दुनिया फ़तेह करे सघूं था। त बसि इहो मूंखे हो त मां तव्हांखे ॿुधायां त पंहिंजो पाण खे सुञाणो, पंहिंजी नियाणियुनि खे सपोर्ट करियो, पंहिंजे घर जी औरतुनि खे सपोर्ट कयो इन सभिनि कमनि जे लाइ, त हू बि तव्हांजी हेल्प करे सघनि। इन करे जो असांजा मर्द वीचारा बि इलाही महिनत कनि था। मूं पंहिंजे फादर खे ॾिठो, पंहिंजे भाउरनि खे ॾिठो, ऐं या पंहिंजे हस्बैंड खे ॾिसां थी, त आउं त पंहिंजे ॿारनि खे बि चवंदी आहियां त पंहिंजो पूरो महीनो पंहिंजो इन्हनि जो सर खपाए पंहिंजे बॉस सां, उते माण्हुनि सां कमकार करे, महीने खां पोइ जेकी सैलरी मिले थी न, त हुन मर्द खां पुछो हुनखे बि केॾी ख़ुशी थींदी आहे। असां औरतुनि खे त थिए ई थी, पर हुन मर्द खे बि केॾी ख़ुशी थिए थी त पूरो महीनो जेको तव्हां मथो हणो, तव्हां को बिज़नेस बि करे थो, त उन में केतिरे माण्हुनि सां डीलिंग वग़ैरह करणी पए थी, त असांखे पंहिंजे मर्दनि जी क़दुरु करणु खपे। ऐं घर में अगरि असांजी औरत जॾहिं ॿाहिरां कमु करे अचे घर में कमु करे सघे थी, त असांजे मर्दनि खे थोरो उनजो मतिलबु उन में पार्टिसिपेट बि करणु खपे। त अगरि हू कुकिंग पई करे त असां ॿारनि खे ॾिसी वरितो, अगरि हुन मानी ठहे त असां टेबल ते मानी लॻाए छॾी, त मतिलबु ईअं ई हले थो, रिश्ता बि ईअं हलनि था, ईअं हिकु ॿिए लाइ मुहबत बि थिए थी, हिकु ॿिए जी असांजे दिलि में क़दुरु बि अचे थी। त पंहिंजो बसि मुंहिंजो इहो दिलि तव्हां इन बारे में थोरो तव्हां सभिनि सां ॻाल्हायां त बसि पंहिंजो पाण खे सुञाणो, पंहिंजे अंदरि जेके तव्हांजी अलाह साईं तव्हांखे ख़ासियतूं ॾींदियूं आहिनि उन्हनि खे सुञाणो। ऐं तव्हां ॾिसो अलाह साईं असां कॾहिं का ॻाल्हि कंदा आहियूं त असीं चवंदा आहियूं त धीउ खे हमेशह पुटु करे छॾींदा आहियूं, पुटु हेॾां अचो, पर असां कॾहिं बि पुट खे धीअ करे नाहे सॼो। त उन मां ई ॾिसो मतिलबु इहो असांजे वात ते पाण पाण ईंदो आहे त बाबा हेॾां अचो। असीं कॾहिं उनखे पुट खे अम्मा करे कोन्ह छॾींदा आहियूं, पर धीअनि खे असां बाबा पुट करे घुराए वठंदा आहियूं। त मतिलबु त सोचो इन धीअ में केतिरी अलाह साईं पंहिंजूं ख़ासियतूं रखियूं आहिनि, ख़ुशूसियात रखियूं आहिनि, जेके असांखे पाण बि कढणु खपनि। सभिनि खां वधीक पंहिंजी नियाणियुनि खे सपोर्ट कयो, हर शइ में सपोर्ट कयो, उन्हनि सां गॾु गॾु रहो, त पोइ पंहिंजो उन्हनि जे अंदरि कॉन्फिडेंस बि अचे थो हर तरह जो। मुंहिंजे अंदरि आहे अल्हम्दुलिल्लाह, त मूंखे हमेशह हर शइ जी सपोर्ट रही, पंहिंजे फादर जी तरफ़ां, भाइरनि जी तरफ़ां, अम्मी जी तरफ़ां। त ईअं असांजी नियाणियुनि में कॉन्फिडेंस बि अचे थो। सो ख़ैर बसि हिकिड़ी ॻाल्हि हुई जेकी हुई त मूंखे तव्हां ताईं पहुचायां इन ऐं ॻाल्हाइण ते चाहूं त इन्हनि बारे में इलाही कुझु ॻाल्हाए सघां थी, की मां पुर्तगाल में इलाही अहिड़ियूं औरतूं ॾिसी आयसि, पर मूं पंहिंजे पाकिस्तान में इलाही घटि ॾिठो आहे। शहरनि में त चलो अञा बि आहे, पर असांजे ॻोठनि में जेके अञा बि ॻोठ बि खणण त माशाल्लाह मॉडर्न थी चुका आहिनि, पर जेके अञा बि सफ़ाई असांजा अंदरि घिड़ियल जेके ॻोठ आहिनि न सफ़ा, उते अञा बि अहिड़ो कुझु इलाही कुझु आहे जेको मतिलबु अञा उन्हनि ते डिस्कस करणु खपे। ऐं पाकिस्तान में हुजां हा न, यकीन कयूं त ॻोठ ॻोठ वञी माण्हुनि जा इंटरव्यू वञी कया हा, उन्हनि सभिनीनि सां वञी मिला हा,
ऐं जॾहिं हिते हिकिड़े छा मूं ज़िक्र कयो बि हूंदो हुन शइ जो, ख़बर न मूंखे त विसरी थो वञे। ऐं पोइ जॾहिं लाड़काणे वई हुअसि, हिकिड़ी PTV जो ड्रामो हुयो, हसीना मोइन सां गॾु वई हुअसि, राइटर हुई, उर्दू ड्रामो हुयो, त उन सां गॾु आउं वई हुअसि लाड़काणे में कंहिं घर में। आई थिंक मां ज़िक्र कयो हूंदो, पर ख़ैर मूं ॻाल्हि थिए की त उन रली जे लाइ त उन रली उन्हनि खे एॾी सस्ती पे ॾिनी, त भई मां ॾिठो आहे त केॾी महिनत थिए थी। मुंहिंजी कज़न हुरमुचे जो कमु कंदी हुई ऐं मूंखे हुन हुरमुचो सेखारियो। उन खां अलावा 2-3 ॿिया भॼन नाला मूंखे यादि न, हुरमुचो मूंखे यादि आहे, त मूंखे मतिलबु इलाही मुंहिंजी कज़न खे पंहिंजो इहे सिंधी कढ़ाइयूं ईंदियूं आहिनि, जेके हुन मूंखे बि सेखारियूं, त केतिरो ॾुखियो आहे इहो कमु करणु, अखियूं ख़तमु थी वेंदियूं आहिनि माण्हुनि जो कमु करे करे, ऐं एतिरी उजरत नाहे मिलंदी। त इहो बि हिकु तरह सां नाइंसाफ़ी आहे। असीं ॻोठनि मां वठी इलाही माण्हू वठी ईंदा आहिनि, पोइ शहरनि में अची हुननि खे पंहिंजो हुननि खां सस्ता वठी ईंदा आहिनि, शहरनि में अची महांगो विकिणनि था। त भई हुननि जी जेकी महिनत आहे मुंहिंजे ख़्याल में हुन ताईं पहुचाइणु खपे। त आउं अगरि पाकिस्तान में हुजां हुननि जे लाइ ॾाढो कमु कयां हा। ऐं तव्हां खां पुछां थी, अगरि तव्हां वटि अहिड़ी का पंहिंजो अम्मा आहे जेके अहिड़ा कमु करे थी, या का भेण आहे, का धीउ अहिड़ा कमु करे थी, तव्हां मूंसां ज़रूरु शेयर कजो, त अगरि आउं पंहिंजे चैनल ते अगरि उहो ॾेखारे सघां उन्हनि जो को कमु, या का अहिड़ी न्याणी जेकी ट्यूशन वग़ैरह पढ़ाए थी ऐं उहा चाहे थी त उनजो हर तरफ़ उनजो बि पंहिंजो मतिलबु उनखे ॿिया बि माण्हू मिलनि जेके उनखे ट्यूशन वग़ैरह अची पढ़नि, क़ुर पढ़ाए थी, इलाही माण्हू पंहिंजो क़ुर बि पढ़ाईंदा आहिनि, ऑनलाइन क़ुर वग़ैरह पढ़ाईंदा आहिनि। त इलाही सारियूं शयूं आहिनि जेके हुजनि त तव्हां ज़रूरु मूंसां कॉन्टेक्ट कजो। इनशाला तव्हांजे बारे में पंहिंजे चैनल ते ज़रूरु ॻाल्हाईंदसि। मूंखे ख़ुशी थींदी अगरि कंहिंजो भलो थी वञे मुंहिंजे हिन वीलॉग सां, त मूंखे वाक़ई दिलि सां ख़ुशी थींदी। सो ख़ैर बसि नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि हुई जेकी मूंखे हो त मां तव्हां सां शेयर कयां। उमेदु थी कयां त तव्हांखे मुंहिंजो इहो वीलॉग बि ज़रूरु पसंदि आयो हूंदो। पसंदि अचे त मूंखे सुठा कमेंट्स कजो, मुंहिंजे चैनल खे, मुंहिंजे वीलॉग खे लाइक बि कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो, ताकी आउं तव्हांखे ॿिया सुठा वीडियोज़ ॾींदी रहां। सो चलो, मूंखे हाणे ॾियो इजाज़त, मिलंदासीं वरी कंहिं ॿिए वीलॉग में। पंहिंजो ख़्यालु रखिजो, मूंखे पंहिंजी दुआ में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़। हिकिड़ी शइ हमेशह यादि रखिजो, अलाह सी औरत खे नाज़ुक ठाहियो आहे, कमज़ोर न। तुंहिंजे करे कमज़ोर न सम्झिजो। अलाह सी औरत जे अंदरि इलाही ताक़त रखी आहे, चाहे कहिड़े रूप में बि हुजे, माउ हुजे, धीउ हुजे, भेण हुजे, हिकिड़ी ज़ाल हुजे, अलाह से हुनखे इलाही हिमत ॾिनी आहे।